ये ॿार मज़े मज़े सां स्कूल अचनि चेलियूं चुबियूं न थियनि इन करे बैग स्कूल सॼो। ए साईं क्लासरूम चौथे दर्जे जो ऐं टीचर जी ऑफिस लाइब्रेरी लाइब्रेरी ॾिसो साईं पुरसकून माहौल प्राइमरी स्कूल जी लाइब्रेरी आहे साईं। बाथरूम साईं शीशो कम ॿारनि जा पाणी पीअण जो ख़ैरियत सां हूंदो। बाक़ी साईं अॼु टीचर्स डे आहे ऐं स्कूल शुरूआति थींदी मथे हफ़्ते खां पर हुन खां अॻु में असां पंहिंजे बचिड़े जा जेके किताब वग़ैरह आहिनि स्कूल जो स्टफ आहे उहो स्कूल छॾणु आया हुनखे टीचर्स डे चवंदा आहिनि। ऐं गाॾियूं ॾिसो था हे ॾिसो हे बचिड़ो वञे थो पंहिंजो बैग खयूं त सॼो साल इहो बैग रोज़ु न ढोए अचनि। अॼु टीचर्स डे में वञी करे हिन जो क्लास ॾिसी ॾिसो सभु हे गाॾियूं सभु पेरेंट्स जूं आहिनि साईं। हल त साईं बसि ख़ैर सां पहुचियासीं गाॾी पार्किंग में मिड़े सोड़ फुस में बीहाईसीं त साईं हे प्राइमरी स्कूल जो अॼु टीचर्स डे आहे। माना अॻे हफ़्ते स्कूल खुलंदा त अॼु ॿार पंहिंजा सामान स्कूल जा जेके बि प्राइमरी स्कूल जा माना कचे पहिरें खां वठी 5 ताईं पंहिंजा जेके किताब वग़ैरह अथनि उहे सॼा हिते लॉकर्स में रखंदा आहिनि अॻु में ई क्लास शुरू थियण खां अॻु में ई त जीअं रोज़ु थुल्हो ऐं ॻोरो थेलो न खयूं अचनि। त पाण बि साईं पंहिंजे बचिड़े जो जेको हिकिड़ो प्राइमरी में आहे उनजे लाइ आया आहियूं। हे साइकिलियूं उन्हनि जूं हे साईं असांजो बचिड़ो ज़ेबला खे ख़बर आहे साईं ज़ेबला चए त मां ॿुधाईंदोमांसि। हे साईं हलनि था पिया क्रिस्टी जे नाले ते स्कूल आहे साईं डैन क्रिस्टी। हे उहो अमरा हे साईं नॉर्थ टेक्सिस जो को खिलाड़ी हुयो फुटबॉल जो हे साईं ॿार हलियल आहे। हे कमिंग सून साईं नवां क्लास अचण वारा। कहिड़ी टीचर आहे? हे साईं प्राइमरी स्कूल आहे अमेरिका जो। बाथरूम ॾिसो बाथरूम साईं शीशो कम ॿारनि जा हे पाणी पीअण जो। बाक़ी हे वॉशरूम सरकारी स्कूल जा साईं वॉशरूम सफ़ा 1 नंबर कम। हाणे ॾिसो किथे आहे साईं अञा अॻिते कनि हर को साईं पंहिंजे बचड़नि खे प्राइमरी स्कूल आहे साईं 5 दर्जे ताईं ॿुधव। हे साईं वॉचल गिरो बढ़िया मिस यंग डे अब्दुल्ला दिस वन ॾिसो साईं अब्दुल्ला जो कहिड़ो हा इहो आहे हल। हे साईं क्लासरूम चौथे दर्जे जो ऐं टीचर जी ऑफिस। हे असांजे बचिड़े जो नालो किथे लिखियलु आहे? कहिड़ो किथे आहे? अब्दुल्ला भुट्टो। वाह सामान किथे रखंदे? हे ॾिसो साईं सॼो सामान में रखंदा। टीचर सां मिल हल हल हाणे जिते बि पिकर पहुचे तुंहिंजो इहो इक्विपमेंट उहो हुते असां मूव कंदासीं। किथे वेंदे? हिते वेंदे हल पैट्रिक हिते वेंदे। हलो हाणे सामान रखो कढी साईं। हे ॾिसो हिननि जो सॼो सामान हिते पियो हूंदो आहे कोर्स हे सॼा रोज़ु माना असां वटि जीअं चवंदा आहिनि न साईं सामान खणी ॿार ढोईंदा चेलियूं भञी पियूं अथनि चिबियूं थी पियूं अथनि चेलियूं साईं न बहंदा आहिनि हिते। हे बसि साल जो पूरो सामान रखी वेंदा पोइ हितां ई पाण में गॾे यूज़ कंदा आहिनि ॿार सॼा। हे ॾिसो हेडफोन मार्कर सॼा ॿार। उहा टीचर जी ऑफिस हूंदी आहे टीचर हुते वेही पढ़ाईंदी आहे। ॾिसो कहिड़ो VIP माहौल अथनि स्क्रीन ते पढ़ाईंदनि। हे लॻल आहिनि साईं हिते जॾहिं राइटिंग ऐं इहे ॿार नंढा प्रोजेक्ट कराईंदनि पोइ शाबाशी लाइ हिते हणंदनि। ॾिसो ॿारनि खे कहिड़ो माना माहौल ॾियनि था साफ़ सुथिरो माना प्राइमरी स्कूल खां ई हुननि जो दिमाग़ु खोले था छॾनि। प्राइमरी खां ई साईं हुननि खे माना सपोर्टिव माहौल आहे सफ़ा। असां वांगुरु न त हे रोज़ु खणी ढोए अचु वरी ढोए वञु
उहो कमु हिते न आहे। बसि सेटिंग कर ॾिसो साईं सामान ख़ाली थी वियो। सॼो साल जो टीचर चयां त हिते रख बसि है न खणी ईंदो। हल बंदि कर बाबा। हलो हे ॾिसो साईं अचनि था हर को पंहिंजे बचड़नि खे वठी थो अचे। जिते कुर्सी खाली आहे उते चवनि था नालो लिखी छॾनि था। असांजे बचड़े हिते रखियो ऐं पढ़ाई। त ॾिसो साईं ॿार जो केॾो ख़्यालु आहे, ख़ासि ख़्यालु आहे ॿार जो। हे पैक थियल बि ईंदा आहिनि, तव्हां खुलियल वठो, तव्हांजी मर्ज़ी, पैक थियल वठो, पैकेट छॾियो। हिते ई साईं हैंड वॉश है हो पूरो साईं सेटअप घर वांगुरु बी काई। लाइब्रेरी ॾिसो साईं पुरसकून माल। प्राइमरी स्कूल जी लाइब्रेरी आहे साईं, सरकारी प्राइमरी स्कूल माना कचे पहिरें खां 5 दर्जे ताईं। लाइब्रेरी बि अथनि, क्लास आहे। हर को साईं पंहिंजे बचड़नि खे छॾणु अचे थो पियो। ॿुधव थैंक यू कीप स्कूल स्पॉटलेस। ॿुधव हेॾो बि रस्तो आहे। हे क्लास, हे साईं स्कूल जो मेन हॉल, हे स्पोर्ट्स ऐं ॿिया जे टीचरनि जूं एक्टिविटियूं। ॿुधव हेॾो अलॻि सॼो स्कूल जो। स्कूल में ॾिसो साईं एमरजेंसी या को मसइलो हुजे त हिते पुलिस बि हिते ई सिक्योरिटी बीठी आहे। कैफेटेरिया वग़ैरह हेॾे अथनि, जिमनेज़ियम ॿारनि जो, वरी हेॾे बि वॉशरूम अलॻि। ऐं ॿारनि जो साईं ॾाढो ख़्यालु कंदा आहिनि। हे ॾिसो हे कैफेटेरिया जिते असां कैंटीन चवंदा आहियूं, शइ शिगिल मिलंदा आहिनि। हे पूरो कैफेटेरिया साईं हर को पंहिंजे बचड़नि खे वठी साईं कैफेटेरिया वठी आयो आहे। माना शर्ट बट वठो, को हो वठो, स्कूल जे नाले ते लोगो सां हिते मिलंदियूं आहिनि शर्टियूं न। क्रिस्टी साईं हिते पूरो फंक्शन वंक्शन हिते थींदा अथनि साईं, टेबला बेबला। हे साईं पूरो 5 ऑनर। होॾे एथलीट बंदि हुयो साईं हॉल, कैफेटेरिया फोटोज़ तव्हां हेॾे कढी था सघो। हे बसि साईं अलविदा अलविदा अलविदा, पंहिंजे ॿारनि खे छॾियूं था वञूं। ऐं ॿिया ॿार अचनि था पिया साईं, असांजे ॿार जी थी वई। थैंक यू। ॿुधव साईं टीचर रस्ता ॿुधाइनि था, बचड़ा हर को पंहिंजे बचड़नि खे छॾणु अचे थो पियो। प्राइमरी स्कूल साईं सॼो सामान पंहिंजो तव्हां हिते रखणु अचो, पोइ हल्को बैग बसि रोज़ु खयूं अचो ऐं वञो पिया। त साईं इहो हुयो असां पंहिंजे बचड़े जो छॾणु आयासीं स्कूल में सामान। त उहो रोज़ु हैवी न खणी अचे, हाणे हल्को थी वियोसीं। ख़ल्क ॾिसो केॾी आहे, ख़ल्क साईं ख़ल्क आई आहे माशाअल्लाह माशाअल्लाह। ॿिया बि अचनि था हर को पंहिंजे बचड़नि खे छॾणु सामान। माना उन्हनि जो मथे हफ़्ते स्कूल खुलंदा आहिनि त जीअं हे ॿार बोझ न खणनि, हे ॿार मज़े मज़े सां स्कूल अचनि, चेलियूं चुबियूं न थियनि। इन करे बैग स्कूल सॼो सामान स्कूल में साईं पंहिंजे लाकर में रखी सुकून में। हे ॿिया माण्हू अचनि था। हलो दोस्तो, पंहिंजो प्यारनि जो ख़्यालु रखिजो। इंशाल्लाह वरी जल्द मिलंदासीं। जेसि ताईं दुआनि में यादि।